अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाब आला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण, भ शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो थियण, फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई उम्मीद जुञ सिराब। पाठ नंबर 115। मनकूल आहे त सरदार आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त हज़रत अब्दुल मुतलब जाहिलियत जे ज़माने में 5 सुनतूं मुक़ररु कयूं जिन खे ख़ुदा क़ुरान में फरमायो आहे। आयत नंबर 22 सूरत अल निसा पारो। उन्हनि औरतुनि सां निकाह न करियो जिन सां तव्हांजे अबनि दादनि निकाह कयो आहे। ॿियो इहो त उन्हनि ख़ज़ानो लधो त उन्हनि में 5 हिसो राह ख़ुदा में ॾेई छॾे जेकी क़ुरान में फरमायो। पारो 10 सूरत अनफ़ाल आयत 41। यादि करियो जॾहिं तव्हां माल गनीमत हासिल थिए त उन मां 5 हिसो ख़ुदा जे लाइ सर्फ़ कयो। ॿियो हेठ आबे ज़मज़म खोटियो त उनखे हाजिन जो सफ़ाका करार ॾिनो। आयत नंबर 19 सूरत तौबा पारत 10। चोथों माण्हूअ खे मारण जो खून बहा 108 मुक़ररु फरमायो। 5 कुरैश में तवाफ़ जी तइदाद मुक़ररु कान हुई त हज़रत अब्दुल मुतलब अलैहिस्सलाम उनखे 7 भेरा तवाफ़ मुक़ररु कयो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे वला त मुंहिंजो पीउ बुतनि जी परतिश कई, बुतनि जी परतिश कान कई। हज़रत अली अलैहिस्सलाम खां मनक़ूल आहे त वला न मुंहिंजो पीउ बुतनि जी परतिश न कई। मुंहिंजे ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलब बि न कई। मुंहिंजे जिदे बुज़ुर्ग जनाब हाशिम अलैहिस्सलाम जिन बि न कई। अब्दुल मनाफ़ बि कोन कई, बल्कि उहे माण्हू कैबे जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हुआ ऐं दीन इब्राहिमीअ ते क़ाइमु हुया ऐं आ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां मुतमसिक रहिया। हज़रत अब्दुल मुतलब जा 10 नाला हुया। बादशाह ने वक़्तु उन्हनि नालनि सां सुञाणंदा हुआ। आमिर, शबीतुल अहमद, सैयदुल तहा, साक़ीउल हज, साक़ीउल गैस, गैसुल वर्द, गैसुल ग़याम, अबू शहादल अशरत, अब्दुल मुतलब, हाफ़िज़, ज़मज़म। हज़रत अब्दुल मुतलब चाहे ज़मज़म में पहुतो छा आहे। हज़रत अब्दुल मुतलब चाहे ज़मज़म ते पहुतो त सोन जा 2 हरण, घणियूं तलवारूं, चंद ज़िरहूं हज़रत अब्दुल मुतलब खे मिलियूं त कुरैश उनखे चयो असांखे बि इन में हिसेदार करार ॾे। अब्दुल मुतलब करना कुणे मुक़ररु करण जो फ़ैसिलो मुक़ररु कयो। 2 ज़रहूं तीर कैबे जे नाले, 2 तीर कारा पंहिंजे नाले, 2 तीर अछा कुरैश जे नाले कया। उन्हनि 6 हिसनि तीरनि खे हिकु शख़्स खे ॾिनाई त कैबे में दाख़िल कयो। उनखे ॾेई कैबे में दाख़िल कयो त कुणा कढण लाइ उन कुणा कढे। 2 तीर कैबे जे नाले, 2 तीर कारा
हज़रत अब्दुल मुतलिब जे नाले तलवारूं ऐं लिड़ूं निकिरियूं। तीर कुरैश जे नाले कहिड़ी शइ बि कोन निकिती त हज़रत अब्दुल मुतलिब उहे तलवारूं ज़िरहुनि खे पंहिंजे तसरफ़ में कयो। ॿई वॾा हरण इहे कैबे जे दरवाज़े ते ज़ीनत जे लाइ आवेदा करे छॾियो ऐं रियासत मक्का व सकायत हाजिया में हज़रत अब्दुल मुतलिब जे लाइ मुस्लिम थी वई। वरी हज़रत अब्दुल मुतलिब जे गॾु मुआमलात में हमदी बिन नौफल जी सवा नज़ा कंहिं कोन कयो। इहो अब्दुल मुतलिब खां पहिरीं रईसे मक्का हुयो। उन अब्दुल मुतलिब सां हसद कयो। हिकु ॾींहुं मुक़ाबले जे लाइ आयो, चवणु लॻो पंहिंजे क़ौम जे छोकिरनि में हिकु छोकिरो हुई, न तुंहिंजो केरु फर्ज़ंद आहे, तुंहिंजो केरु न को मददगार आहे, मदीने खां तूं अकेलो आहे। कहिड़ी ॻाल्हि टोटे तुंहिंजी असांखे फ़ोकियत, कहिड़ी ॻाल्हि ॾे तोखे फ़ोकियत ॾिनी। हज़रत अब्दुल मुतलिब खे गुस्सो अची वियो ऐं फरमायो त तूं मूंखे फर्ज़ंद जी कमीअ जो तैनूं महणू थो ॾी। पोइ ख़ुदा सां अॾु कयाई, अगरि मूंखे 10 पुट अता कॾे त उन्हनि मां हिक जे इकराम ख़ुदा जे इकराम अजलाल जे लाइ नहर कंदुसि। ख़ुदा वॾा मूंखे कसरत सां अयाल अता फरमा ऐं मुंहिंजे दुश्मननि खे मूं ते ख़ुशि थियणु न ॾे। तूं बेनियाज़ आहीं, यकता आहीं। उन खां पोइ औरतुनि सां निकाह करणु शुरू कयो। 6 औरतुनि सां शादी कई। उन्हनि मां 10 पुट पैदा थिया। उन्हनि मां हर हिकु हसीन व जमाल सां आरस्ता ऐं संदन क़ौम जी बाज़त हुयूं। मन मां दुख्तर हारिस कलाबा हुई, समराई सिद्दीक़े वतबगाजी, हाजुरा खज़ाइया, चौथों सैद दुख्तर हबीब कलाबा, 5 हाला बिनते वहब, 6 फातिमा बिनते उमरो महज कबिया हुयूं। वला अलम सवाब।